प्रिपरेशन है ऐं मुंहिंजा इंटरव्यूज़ कुछ थिया आहिनि कुछ इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन में कुछ लोकल ऑर्गेनाइजेशन में ऐं कुछ ॿियो जेको इंटरव्यू जा मेथड्स आहिनि उन ते पाण डिस्कस कंदासीं ऐं उम्मीद आहे त कुछ न कुछ तव्हां हिन सेशन मां बि सिखंदो ऐं मां बि हिन मां सिखंदुमि बिकॉज़ मुंहिंजे लाइ बि इहो फर्स्ट टाइम आहे त मां इंटरव्यू ते कंहिंखे ट्रेनिंग करायां बिकॉज़ असां ईअं हूंदा आहियूं त सिखी सेखारींदा आहियूं इल्मु असां पास ऑन कंदा आहियूं ऐं इहो ई हिकिड़ो रीज़न आहे जंहिंजे करे इल्म में इज़ाफ़ो थींदो थो वञे इल्म जे मामले में कॾहिं बि बीठल नदी न थींदा कयो इल्म जे मामले में रिवर थींदा कयो रिवर हलंदो आहे त हिकिड़ो हुनजो पाणी वहंदड़ पाणी साफ़ हूंदो आहे ॿुधो अथव न इहो त जेको नदीअ जो या किथे खॾे जो पाणी बीठल हूंदो आहे उहो पाणी पाण बि सड़ंदो आहे मच्छर बि पैदा कंदो आहे ऐं बीमारियूं जनरेट कंदो आहे यानी पाण बि ख़राबु थींदो आहे ऐं एनवायरनमेंट बि ख़राबु कंदो आहे सो हमेशह नॉलेज जे मामले में बि तव्हां ईअं रिवर वांगुरु हूंदो हलंदा रहो नॉलेज बि ईंदी वेंदी सो मुंहिंजो नालो साजिद सुमरो आहे आई होप सुञाणींदा हूंदो त जॾहिं बि इंटरव्यू जे लाइ वेंदा आहिनि माण्हू त उन जे अंदरि 3 क़िस्म जूं इंटरनल कम्युनिकेशन हलंदियूं 3 क़िस्मनि जूं नंबर 1 अंडर कॉन्फिडेंट अलाए छा थींदो बिकॉज़ फर्स्ट एक्सपीरियंस हूंदो आहे सिचुएशन सां वाक़िफ़ कोन हूंदा आहियूं कंफर्ट ज़ोन उन खे चयो वेंदो आहे जेका शइ पहिरियां थी चुकी हुजे मिसाल तौर हिकिड़े कमरे में तव्हां आईबीए में जॉब करण लाइ वञो त आईबीए जी ऑफिस में तव्हां कॾहिं कोन विया आहियो तॾहिं कंफर्ट ज़ोन न आहे तॾहिं अंडर कॉन्फिडेंट कंदा आहियूं हेजिटेशन थींदी आहे ऐं सेकंड वरी कॉन्फिडेंट को मसलो कोन्हे मां इंटरव्यू ॾींदो पियो थो अचां कि असां सॼा कॉन्फिडेंट आहे सर अनीस कॉन्फिडेंट आहे सेशन कंडक्ट कनि था हेजिटेशन खां बिना सो या कॉन्फिडेंट आहे कुछ वरी अड़ा हूंदा आहिनि ओवर कॉन्फिडेंट में हूंदा आहिनि ऐं मां इंटरव्यू सभाई घुमाए लाईंदुमि वेटिंग एरिया में ॿिया बि कैंडिडेट वेठा हूंदा चवंदा हूंदा अरे ही गरीब पर छा कंदा मां त घुमाए लाईंदुमि सो इहा स्टेट कहिड़ी आहे बाबा ओवर कॉन्फिडेंट असांखे कहिड़ी स्टेट में हुअणु घुरिजे कॉन्फिडेंट में हुअणु घुरिजे या अंडर कॉन्फिडेंट में हुअणु घुरिजे हीअ बेसिकली इंटरनल कम्युनिकेशन या अंदर थी सके थी तव्हांजे अंदर हलंदी आहे बिची कैफे ते बरकरार रहण ॾुखियो आहे उन टाइम ते हा पर रही सघे थो उन टाइम जेकॾहिं तव्हांजो फोकस जीअं सर चयो न त पंहिंजे बारे में तव्हां लिखो त तव्हां मां घटि पाण खे सुञाणींदा हूंदा जेकॾहिं तव्हां छो जो जेको पाण खे सुञाणींदो हूंदो उहो हिन ते रहंदो जंहिंजो बि पाण खे पाण सां वाक़िफ़ आहे उहो हिन ते रहंदो या अञा ॿुधाइण वञा हिन इज़ी कयां कुझु माण्हू चवंदा आहिनि आई एम ओके यू आर नॉट ऐं ॿियो माण्हू चवे थो आई एम नॉट ओके यू आर ऐं टियों छा थो चवे आई एम ओके यू आर ओके टू कहिड़ो सेंटेंस सही थो लॻे लास्ट आई एम ओके यू आर ओके टू यानी विन विन सिचुएशन आहे विन लूज वारी सिचुएशन केसां बि कान्हे असांखे रखणी आहे विन विन सिचुएशन असांजो छा वञे ॿियनि सां ठीकु आहे बाबा सो ही साॻी शइ रिपीट थी थिए वरी ओवर कॉन्फिडेंट अंडर कॉन्फिडेंट ऐं कॉन्फिडेंट सो असांखे किथे रखणो आहे कॉन्फिडेंट में आई एम ओके यू आर ओके टू को मसलो कोन्हे को ठीकु आहे बाबा हाणे छा आहे इंटरव्यू खां पहिरियां जे असां वञूं त असांखे छा करणु घुरिजे सो जॾहिं बि असां इंटरव्यू जे लाइ वेंदा आहियूं त असांखे रेफरेंस ठाहिण घुरिजनि जेके सजाद ॿुधाया रेफरेंस जा कुछ हिन में तव्हांजा कॉन्सेप्ट क्लियर थींदा रेफरेंस में केर थी सघे थो फार्मर बॉसेस थी सघनि था जीअं मूं तव्हांखे ॿुधायो मूं पंहिंजे हिकिड़े बॉस जो ॾिनो हुयो ऐं को वर्कर थी सघे थो जंहिंसां तव्हां गॾु कमु कयो हुजे ऐं उन खां पोइ छा आहे बाबा टीचर या प्रोफेसर थी सघनि था मैनेजर जिते तव्हां वॉलंटियर वर्क कयो हुजे वॉलंटियर वर्क कीअं मिसाल तौर हिते असां अपॉर्चुनिटी ॾिनीसीं बाबा इंटर्नशिप कयो हाणे ही तव्हांजो हिकिड़ो रेफरेंस ठही वियो ही इदारो पोइ हितां त असांजा जो रेफरेंस ॾियो मुंहिंजो ॾियो या ॿिए कंहिंजो ॾियो ॿियो कंहिं टीचर जो कोलीग्स थी सघनि था बट इन्हनि जो रेफरेंस ॾियण खां पहिरियां इन्हनि खां परमिशन वठणु तमामु ज़रूरी हूंदी आहे सीवी में उन्हनि जो नालो लिखणु ईअं ज़रूरी न आहे उन्हनि खां पुछो त छा असां ही नालो हिते लिखूं या न लिखूं लाइक ही वीडियो रिकॉर्ड थिए पियो त जॾहिं असां सोशल मीडिया ते पोस्ट कंदासीं त वी विल आस्क देम त छा असां पोस्ट कयूं या न कयूं तव्हांजी ईमेल एड्रेस कीअं हुअणु घुरिजे ॿुधायो पंहिंजे नेम सां हुजे घणा वारी लिखंदा अथव
iamsosexy.com email.com iamprincephalano.com ऑफिशियल तो नहीं हुजण खपे vadero@gmail.com vadero.phalano.gmail.com ये न हुअण घुर्जे ऑफिशियल ईमेल ता जो जे या ईमेल हिकड़ी रखण शुरू कयो दिखाई जेका अगते हली हलंदी ता जी ठीक आ जी मिसाल तो नालो ऐं सिंपल हुजे जेका हुनखे याद बि थे सुभाणे तहां जे का शे मोकलनी ईमेल तहां जी शे प्रोफेशनलिज्म में काउंट थींदियूं उन खां पो छा है बाबा यूज ऑफ टेक्नोलॉजी वाइजली ये केड़ा लिंक्स इन इंटरव्यूज जरा ॿुधाईंदो मूंखे तव्हां जेके मां पढ़ाया पियो ये लिंक आहिनि ईमेल काउंट थींदो माण्हू पढ़ंदा जॾहिं सीवी तव्हां जी ईंदी आहे पढ़ंदा लिंक्डइन प्रोफाइल हाणे यूज ऑफ टेक्नोलॉजी में तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां जी जेका सोशल प्रेजेंस आहे वेबसाइट ते किथे किथे तव्हांजी प्रेजेंस आहे फेसबुक इंस्टाग्राम ॿियो लिंक्डइन ट्विटर व्हाट्सएप तो पर्सनल है प्राइवेट है बट वो पब्लिक है ट्विटर ये तानी वेब प्रेजेंस है वेब प्रेजेंस तमाम इंपॉर्टेंट है तमाम इंपॉर्टेंट है ता समझदा हो तो कोने का बट ये इंपॉर्टेंट आज के दौर में आहे वो कीए दौर में आहे छाला जवन बाबा ता अज्यूम कयो त जेके ता पानी सीवी मोकलियो था वो अजकल पुछन ता ता पानी सोशल मीडिया जी लिंक दियो ता जी सर्जरी कंदव त छा तहां फेसबुक जी सर्जरी कंदव ता जे पेज जी छा तहां एड़ी पोस्टू रखो था जिथे ता ड्रिंक ता कयो स्मोकिंग ता कयो हथियार खयो बैठा आयो रखंदा ना दोस्त एड़ा ये तमाम नेगेटिव छोकरियों त खणी ये कोन रखंदी पर छोकरन में ये शयूं रखबियो ये रखंदा ने हथियार खणी को शौक सां बैठा हुंदा बट यकीन कयो जेकरे ता ये हथियार खणी फोटो में खुश आयो तो पोता इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज या वडी ऑर्गेनाइजेशन में जॉब करण जो तसव्वुर जो कांसेप्ट यो कांसेप्ट ना खत्म कयो ये ता जी सर्जरी थी दी फोन जी इंटरनेट जी उने का पोछ है बाबा कंट्रोवर्शियल ओपिनियन अवॉइड कयो पॉलिटिकल रेसिज्म रिलीजियस सिंधी महाजन जो जड़ो हलंदो तां उन एक्सट्रीम लेवल जा कमेंट पढ़ंदा आयो यस सर पढ़ंदा आयो ना तो मिसाल तौर हिकड़ी कंपनी आ इंटरनेशनल कंपनी आ उन में एचआर मैनेजर महाजर हकीकत फॉर एग्जांपल वो ता के रखंदो ता जे करे प्रोफाइल जी सर्जरी करे ता के रखंदो किथे न किथे ता के वो साड़ हसद कढंदो जेकरे ता पुछो त हिन जो केड़ो तालुक आ जॉब ऐं इंटरव्यू सा त मां ता के देई सका तो गारंटी त जेको मां यूएसए वियो हुम त मां उन मैडम का पुछो त ता मुखे सिलेक्ट छो कयो 1200 एप्लीकेशन जमा थी हुई उन्होंने सिंपल चयो त सभा का पहिरियां तो एप्लीकेशन कंप्लीटिंग इंटरव्यू में ऑनेस्ट है सेकंड तो जे प्रोफाइल ऐं सोशल मीडिया ऑर्गेनाइजेशन जी जेको पेज आ असां जी सर्जरी कई उन बुधायो मैडम चेक कयो ये ता के कोन खणंदा ता सोशल मीडिया जे लिंक्स ता घुरन अजकल वडी कंपनीज ठीक है बाबा बाजार ये नंढी शयूं बट लॉन्ग टर्म में ता की ये नुकसान दी मिसाल तो छा झेड़ो करे कंदा सिंधी महाजर ते छा गलाए कंदा सोशल मीडिया छा था करे सको हलो फिरके वाले साथ इख्तिलाफ थियो शिया सुन्नी जो छा थींदो उते बहस दा छा थींदो तो बेहतर आता पाजे उनके प्रोफेशनल लुक में आयो उते नॉलेज शेयर कयो या बी को पॉजिटिव वाली शे शेयर कयो तो सर्जरी थी दी दवे पाजी टेक्नोलॉजी जेका भी यूज कयो था उनके वाइजली यूज कयो ड्रेस द पार्ट ड्रेसिंग ताजी मैटर कंदी दवे ठीक है हाने सो कीअं दी मैटर करे बिजनेस सूट होण घुर्जे बॉयज के जे फुल सूट हुंदो आ फुली प्लानिंग करनी आ त ता के छा पाइणो आ जे करे ता जो इंटरव्यू आ त हु ता के अज्यूम कंदा त ता के इन पोस्ट जे लाए ता जी ड्रेसिंग माई जज करे वठंदा ड्रेसिंग सेंस माई जज करे वठंदा कुछ एड़ा माण्हू ॾिठा पीली गुलाबी कलर जी शर्टू पाइंदा कैजुअल में हले तो बट ऑफिशियल में कोन हलंदो अच्छा गुलाबी हिकड़ो न जे ही पातल यो डिसेंट आ एकड़ो बियो गुलाबी हुंदो तो जेके फ्लोरोसेंट कलर सजो ईंदो आ जेको अखियूं कढंदो आ फ्लोरोसेंट कलर हुंदो तो जेको अखियूं कढंदो आ उहो जेके पाए घुमंदा आहिनि पिया कुछ माण्हू सो ड्रेसिंग मैटर कंदी दवे छा तो चवे ई कोटेशन ड्रेसिंग एड़ी कयो जण ता बैंक जा मालिक हो एड़ी न कयो तो ता के लगे तो लोन वठण लगे ठीक है ना बाबा तो ड्रेसिंग मैटर कंदी दवे
तव्हां कहिड़े इदारे में वञो तव्हांजी ड्रेसिंग रफ टफ हूंदी माण्हू रेस्पेक्ट उहो अटेंशन कोन ॾींदा ड्रेसिंग हाई फाई हूंदी त तव्हांखे अटेंशन पाण ई सर नेशनल लेवल ते कंट्री लेवल ते ड्रेसिंग कहिड़ी हुजणु खपे हर कंहिंजा पर्सनैलिटी ट्रेट्स ऐं लाइक्स एंड डिसलाइक्स अलॻि आहिनि बट जेकॾहिं नॉर्मल जेका ड्रेसिंग आहे जीअं सर रनीस जी आहे मुंहिंजी आहे सर सजाद जी तव्हां ॾिठी इहा हिकिड़ी फॉर्मल ऐं नॉर्मल ड्रेसिंग आहे सिंपल सलवार कमीज ठीकु आहे नॉर्मल आयो इहा पाकिस्तान में हले थी बट पाकिस्तान में तव्हां जेकॾहिं कंहिं इंटरनेशनल में कमु कंदो जीअं बैंक में सलवार कमीज नथो हले हां बैंक में सिर्फ जुमे जे ॾींहुं अलाउड आहे उन खां अलावा कोन्हे को यानी उहो तव्हां कंपनी खे ॾिसंदो पोइ तव्हांखे चेंज करणो पवंदो असां वटि साईं अमीर आहे राजपर तव्हां सुञाणोसि लाइ न उन कॾहिं टाई न पाती बैंक में नौकरी तो करे हाणे डेली टाई पाए वेठो आहे यानी उन जॉब जी रिक्वायरमेंट ते पूरो तो थिए सो हमेशा ड्रेसिंग तव्हांखे अॻियां नेक्स्ट स्टेप फर्दर वठी वेंदी आहे इंप्रेशन विझंदी आहे सो तव्हां वटि ड्रेसिंग जो हिकिड़ो ड्रेसिंग फॉर सक्सेस छा थो चवे बाबा अहिड़ा क्लॉथ्स पायो जेके घणा फिट न हुजनि जो ईअं सफ़ा पेट नज़र अचे बटण खुली वञनि अहिड़ो न हुजे नॉर्मल हुजे न घणो वेकरो हुजे न टाइट हुजे ठीक है बाबा नॉर्मल हुजे उन का पोइ छा आहे एक्सेसरीज सिंपल हुजनि इन त तव्हांखे जेको आहे घड़ियूं हुजनि रोलेक्स जूं वॾियूं वॾियूं पातल ऐं 8-10 मुंडियूं पातल हुजनि जेके इहे फलाणो मुड़ो इहे न हुजनि ठीक आहे बाबा सो एक्सेसरीज लिमिट कजो ज्वेलरीज पायो तो जेके सिंपल नंढियूं हलंदियूं आहिनि ईअं न त तव्हां नेकलेस पायो इहे अॼुकल्ह हलनि ई कोन था जॉब में ज्वेलरी जेका इयरिंग्स आहे उहा हली सघे थी ॿी नथी हली सघे उन खां पोइ छा आहे बाबा शूज तव्हांखे नज़र आया मुंहिंजा सजा जा नज़र आया सरनी जा नज़र आया जेको इंटरव्यूअर हूंदो आहे बॉटम टू हेड तव्हांखे जज कंदो अथव जीअं तव्हां एंट्रेंस कंदा आहियो शूज तव्हांजा विजिबल ऐं सुठा पॉलिश थियल हुजनि ठीकु आहे बाबा सफ़ाई में मसलो न आहे गुरबत हिकिड़ी अलॻि शइ आहे बट जेका शइ अवेलेबल आहे उन खे साफ़ करे सुठो करे पायो मां नथो चवां त तव्हां नवां शूज वठी वञो इंटरव्यू ते बट उन खे साफ़ करणु त पंहिंजे हथ में आहे न पॉलिश करणु त पंहिंजे हथ में आहे न ठीकु आहे न तव्हांखे का ख़बर ई कान हूंदी त हिन खे मां कोको हणी आयो आहियां फॉर एग्जांपल मां हणी न आयो आहियां बट फॉर एग्जांपल इहो तव्हांखे ॿुधायां थो त तव्हांखे ख़बर थी पवे न त कंहिंखे कहिड़ी ख़बर पवंदी मुंहिंजा ॿाहिरां शूज़ साफ़ आहिनि सही ओके सही सो जेका शइ अवेलेबल आहे रिसोर्सिस उन्हनि खे यूज़ करणो आहे उन खां पोइ छा आहे पे अटेंशन टू योर ग्रूमिंग इहो वॾो इम्पोर्टेंट नेल्स तव्हांजा कटियल हुजनि नेल्स में मिटी न हुजे ऐं शेव तव्हांजी जेका आहे सुठी हुजे जे रखियल आहे जे नथे न आहे रखियल न रखंदा आहियो त उहा शेव थियल हुजे इहा पर्सनल ग्रूमिंग में ईंदी आहे ऐं इहा पर्सनल ग्रूमिंग गर्ल्स त ख़्यालु कंदियूं आहिनि बॉयज़ वेचारा ख़्यालु न कंदा ठीकु आहे न सो उन में तव्हांखे ख़्यालु रखणु घुरिजे मां हिकिड़ो सुवाल थो तव्हां खां पुछां कंहिं वटि मोबाइल आहे कलर ही कवर चढ़ियल आहे न हिन ते ठीकु आहे तव्हां कंदा हो भला हिकिड़े ॿिए ॾींहं ते कवर लाइ साफ़ कंदा हो हिन खे टिश्यू सां साफ़ कयोसीं ही हिकिड़ो नंढो गैजेट आहे जंहिंखे तव्हां केयर कयो था ही अल्लाह ताला गैजेट ठाहियो आहे अहिड़ी मशीन ठाही आहे इन जी केयर करणु छा असांखे न करणु घुरिजे नेल्स कटण में को वरी फासी आहे या दाढ़ी सेट करण में वरी फासी आहे 15-20 मिंट लॻंदा आहिनि ठीक है बट असांजो इन ते तवज्जो कोन वेंदी आहे छो जो असां आर्टिफिशियल थी विया आहियूं हाणे पुछो कीअं छो जो असां फिल्टर हणूं था असां उते सही था लॻूं स्नैपचैट में ऐं चऊं था बस ओके गुड आहियूं सेल्फ यानी जेका फिजिकल इन पर्सन केयर आहे उहा असां कयूं कोन था 50 कैमरा यूज़ कयूं हा ॾाढी कंदो आहियां ठीकु आहे बाबा सम्झ में अची वियो ॻाल्हि टॉपिक छा हो इंटरव्यू कम करे ओके हाणे छा आहे बाबा पहिरियां छा हुयो ड्रेस द पार्ट इन खां पहिरियां छा पढ़ियो असां ड्रेस द पार्ट खां पहिरियां ईमेल यूज़ टेक्नोलॉजी ऐं हाणे छा आहे जेकॾहिं इंटरव्यू स्केड्यूल थी वियो आहे त पोइ छा करणो आहे असांखे रिसर्च कंपनी खे रिसर्च करणो हर हाल में करणो आहे जंहिं कंपनी में वञो था छा करणो आहे जेकॾहिं तव्हांखे कंपनी जी ख़बर हूंदी त तव्हांजी परफॉर्मेंस में ऑटोमेटिकली बेटरमेंट वेंदी सीवी तव्हां मोकिली सजाद जी चवण हलो सर अनीस तव्हांखे गाइड ॾिनी गाइडलाइन ॾिनी कैरियर चूज़ थी वियो सीवी ठही वई सीवी मोकिली इंटरव्यू स्केड्यूल थी वियो ठीकु आहे हाणे तव्हांखे हिकिड़ी कंपनीअ मां कॉल आई आहे तव्हां उन कंपनीअ ते रिसर्च कई पोइ तव्हां छा कंदो
बेटर परफॉर्म कंदो। फॉर इंटरव्यू ॾियण वञो था उन कंपनी जी हाउ नो हुजण खपे। रिसर्च तमाम ज़रूरी आहे उन कंपनी जी। उन कंपनी में इने में छा थींदो तव्हांजी जेका कॉन्फिडेंस बिल्ड कंदो ऐं तव्हांजी एंग्जाइटी आहे ड्यूरिंग इंटरव्यू उहा तव्हांजी रिड्यूस थींदी। एंग्जाइटी छा हूंदी आहे? अंदर में टेंशन हूंदो आहे इंटरव्यू जो जेको उहो तव्हांजो रिड्यूस थींदो। उन खां पोइ छा आहे बाबा? कॉन्फिडेंस इंक्रीज थींदो। टॉपिक छा आहे? गुड ज़िंदा हो न? हाणे छा थो चवे? यानी कंपनी जे बारे में ॻोल्हियो जेतिरो तव्हां उनखे ॻोल्हे सघो। ओके, कंपनी जो मिशन छा आहे? यो स्टडी करण जरूरी आहे। इंटरनेट आहे न, वेबसाइट खोलींदो या उनजे पेज ते वेंदो सॼी डिटेल तव्हांखे मिली वेंदी। कंपनी जी हिस्ट्री छा आहे? मिसाल तौर तव्हांखे IBS अखर मां कॉल आई आहे त उन जी हिस्ट्री तव्हांखे ख़बर आहे? फॉर एग्जांपल कॉल अची वई आहे त ज़ाहिर आहे हींअर तव्हां वटि कहिड़ा मेथड्स आहिनि जो तव्हां उनजी कंपनी जी रिसर्च कंदो? इंटरनेट सर गुल में मुड़ नौशहरों में गोलीनोस रीच आउट कंदोस बिकॉज़ ही ऑलरेडी वर्किंग इन दैट ऑर्गेनाइजेशन। सो तव्हां उन खां पुछंदो त मां इन में कीअं पाण खे बेटर परफॉर्म कयां। सो यानी रिसर्च जा ये तरीक़ा आहिनि। उन खां पोइ छा आहे? कंपनी जा करंट गोल्स कहिड़ा आहिनि। उन खां पोइ उन जो CEO ऐं फाउंडर IBA जो फाउंडर केरो? निसार अहमद सिद्दीकी। मां उन जो एग्जांपल थो ॾियां। यानी जे कंपनी में वेंदो उन जो फाउंडर नालो उन जो लाज़मी रखण घुर्जे। हाणे ही शयूं ता चओ सर हिते त असां वटि आहिनि ई कोन कहिड़ी वॾी लेवल जी कंपनी जो अहिड़ा क़िस्म जा सवाल कनि। ठीकु आहे, छो जो तव्हांजी सोच हिते जी न हुअण घुर्जे, इंटरनेशनल नेशनल लेवल ते हुअण घुर्जे। अहिड़ियूं वॾियूं कंपनी पयूं आहिनि जेके तव्हांखे 3-3 लख रुपया सैलरी ॾींदी मंथली। पर शर्त इहो आहे त छा तव्हां खूह खां मथे था सोचो या खूह जे अंदर ॾिदर थी करे रही था सोचो। So that's why you are here। तंहिंजे करे तव्हांखे अपॉर्चुनिटीज़ नथियूं मिलनि। जेसिताईं तव्हां दरवाज़ो न खड़काईंदो वॾी लेवल जो त वॾी लेवल जो दरवाज़ो न खुलंदो। जीअं सर ॿुधायो न जोक पठाण वारो, तो शादी खां पहिरियां ई पुट पियो घुरे त फरिश्तो लही आयो बाबा शादी त कर। त तव्हां ऑलरेडी शादी त कैरियर सां थियल आहे न, तव्हां चाहियो था न सक्सेसफुल थियण, तव्हां चाहियो था न ज़िंदगी खे बहितर करण, त पोइ छो नथा वॾी लेवल जी शइ घुरो ऐं हू हर शइ ॾिए थो। हर शइ ॾिए थो। केरु थो ॾिए? अल्लाह ॾिए। जेतिरो घुरंदोसि ओतिरो ॾींदो। तव्हां आज़मायो हिन वक़्त ताईं सोचो तव्हांखे ओतिरो ई मिलियो हूंदो जेतिरो घुरियो अथव। जेको सोचो हूंदो उहो थियो आहे। यस सर, वो तो काफ़ी थियो आहे। अञा काफ़ी शयूं वक़्त सां गॾु अचीव थींदियूं। ठीकु आहे बाबा। हाणे छा आहे? साॻी शइ अञा जेकॾहिं इंटरव्यू स्केड्यूल थी विया त छा आहे मेन शइ? प्रैक्टिस 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 प्रैक्टिस। जेतिरी प्रैक्टिस कंदो ओतिरो माइंड तव्हांजो उन ते हिरंदो। ये सवेर से सजाद ॻाल्हि कई त हिकिड़ो स्किल आहे। तव्हां महिल कंहिं सवाल कयो हुयो त इंटरेस्ट ऐं स्किल जे बारे में तव्हां कयो हुयो। कीअं हुयो सवाल? थोरो रिपीट कजो। मार्कर खपे। मार्कर सां सर क्वेश्चन ये होता कुछ शयूं असां इंटरेस्ट हो गया, कुछ शयूं असां स्किल हूंदी। फॉर सपोज जीअं ये थी वियो क्रिकेट थी वई, फ्रीलांसिंग हो एग्जांपल फ्रीलांसिंग हूंदो त फ्रीलांसिंग हिकु स्किल आहे। पर मां हिनखे इंटरेस्ट माना हिकिड़ो मां चवंदो स्किल मां सिखां, फ्रीलांसिंग खे अचे, मां सभु सम्झां थो, ॼाणां बि थो, स्किल मोड आहे, पर मूंखे इंटरेस्ट न आहे माण्हू त वेही कंसिस्टेंसी सां। ओके, जीअं सर चयो त गाना ॿुधण छा आहे? इंटरेस्ट आहे। गाना ॿुधण सां पैसा कमाइजनि था? नथा कमाइजनि। ॻाइण सां पैसा कमाइजनि था? जी सर। पहिरियां न, पोइ बाद में जॾहिं स्टार थी थो वञे त पोइ करोड़ रुपया कमाए था सघिजो। ठीकु आहे। सो यानी गानो ॿुधणु तव्हांजो हॉबी आहे। हॉबी आहे। जेकॾहिं मज़े जी ॻाल्हि आहे त तव्हांजी हॉबी ऐं तव्हांखे पैसा कमाइण ॾिए। तव्हांखे ॻाइण गानो छा आहे? कंहिं दोस्त शौक़िया ॻायो पहिरियां, पोइ बाद में वो प्रोफेशनल सिंगर थी वियो। उनखे उन ई इंटरेस्ट मां उन ई हॉबी मां पैसा अचण शुरू थी वञनि, पोइ इहो काउंट थींदो अथव पैशन। मतलब नई शइ ठाही जंहिंमां तव्हांखे इंटरेस्ट हुजे ऐं स्किल हुजे, डॉलर बचे यानी पैसो अचे।
जेकॾहिं ही नथो अचे त दिस इज ओनली हॉबी ठीक है बाबा आई ॻाल्हि सम्झ में यानी जेकॾहिं पैसा नथा कमाइजनि उहो तव्हां हॉबी पैदा कयो तव्हां पाण खे ख़ुशि पैदा कयो जे ॾींहुं पैसा अची था वञनि इहो तव्हांजो पैशन ठही वेंदो ठीक आहे घणनि जो टीचिंग पैशन आहे टीचिंग मां पैसा अचनि था सैलरी मिले थी या जेको बि वॉट एवर घणनि जो पैशन न आहे उहे सिर्फ़ और सिर्फ़ वर्क था कनि कोई पैशन न आहे तव्हां ॾिठा हूंदा सरकारी टीचर सर तो जहिड़ा टीचर आहिनि लखे रुपया सैलरी खणंदा आहिनि सर चवंदो आहे त उन्हनि जो सिर्फ़ु कमु स्कूल में इहो आहे सुबुह जो अचणु उस सेकणु अख़बार पढ़णु चांहि पीअणु सिगरेट पीअणु ऐं गिलाऊं करणु बसि ऐं लखे रुपया सैलरी खणंदा आहिनि उहे सिर्फ़ु और सिर्फ़ु वर्क था कनि उहे पैशन नथा कनि न उन्हनि जी हॉबी आहे उहो सिर्फ़ु वर्क आहे ठीकु आहे बाबा समझ में अची ॻाल्हि सो इंटरव्यू जे लाइ तव्हांखे प्रैक्टिस करणी पवंदी तव्हांखे आंसर्स कहिड़ा थी सघनि था उन खां पोइ छा आहे बाबा जनरल क्वेश्चन्स सां प्रैक्टिस कंदो उन्हनि जी स्टोरीज सक्सेस स्टोरीज या पंहिंजे बारे में सक्सेस स्टोरीज ॿुधाईंदो उन खां पोइ छा आहे इंटरव्यू स्केड्यूल खां पोइ छा आहे मेक अ ग्रेट फर्स्ट इंप्रेशन तव्हां मां कंहिं ॿुधो आहे त फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन इन्हें अॼुकल्ह चेंज करे छॾियो फर्स्ट इंप्रेशन इज अ लास्टिंग इंप्रेशन जेकॾहिं फर्स्ट इंप्रेशन सुठो विझी वियो त उहो लास्टिंग हूंदो सुठो जेकॾहिं फर्स्ट इंप्रेशन नेगेटिव पइजी वियो त उहो लास्टिंग हूंदो नेगेटिव इहा शइ ज़हन में रखी छॾियो सो उनखे ग्रेट करण लाइ तव्हांखे छा करिणो आहे अराइव 15 to 10 minutes early इंटरव्यू खां पहिरियां कुछ भी थी सके तो किथे पार्किंग नथी मिली सके बाइक नथी थी सके पुलिस वारो रोके सके तो व्हाटएवर तव्हांखे पहिरियां निकिरणो आहे इंटरव्यू जे लाइ उन खां पोइ छा आहे बाबा अकेला वञो दोस्त के वठी वेंदा आहियूं असां हा न इने के वठी त वञो त ॿाहिरि बीहारबो बिल्डिंग खां ॿाहिरि बीहारबो बिकॉज़ इहो इंप्रेशन थो ॾिए त तव्हां में एतिरा गट्स कोन्हनि जो तव्हां हिते अकेला अची सघो तव्हां बाबा मुंहिंजे चवण ते अकेला न वञिजो बिकॉज़ सिक्योरिटी ते तव्हां सां ॿिया इश्यूज़ खोड़ हूंदा आहिनि त तव्हां वञी सघो था कंहिंखे वठी सघे बट बॉयज़ जी ॻाल्हि त कयूं त अकेला वेंदा कयो ठीकु आहे बाबा उन खां पोइ सेल फोन या नेसेसरी ऑफ करणु इंटरव्यू जो दौरान वॻी ओॾी महिल किक आउट थी वेंदो तव्हां हिते जे फोन वॼे हिकिड़ो एनवायरनमेंट डिफरेंट आहे छा सुठो लॻंदो फोन वॼणु ठीकु आहे न बाबा तो पंहिंजी फोन ऑफ करणी आहे जेकॾहिं तव्हां में आदत आहे गुटको 2100 रेड सभु खाइण जी तो महिरबानी करे इंटरव्यू खां पहिरियां इहो फिटी करे ऐं मुंहुं धोई करे वञिजो ओके उन खां पोइ छा आहे बाबा सेम अॻिते हले पियो थो वञा वंस यू अराइव वॾी कंपनियुनि में त जेको आहे रिसेप्शनिस्ट हूंदा आहिनि उन्हनि सां काइन थियणो उते वञी स्टाइल न आहिनि हणणा ठीकु आहे बाबा सिंपल ऐं उन खां पोइ जेकॾहिं उहे तव्हांखे चांहि या कॉफी जी ऑफर कनि था त उनखे ऑफर खे एक्सेप्ट न आहे करिणो हा ॿ ऐं बिस्किट इहो न आहे करिणो ठीकु आहे उन खां पोइ चेयर ते वेहणो आहे कान का शइ खणी रीड कयो ऐं उन खां पोइ छा आहे टेक डीप ब्रीथ हा इने सां रिलैक्सेशन मिलंदी आहे यानी जेका अंदर एंजाइटी डेवलप थींदी आहे उनखे उते किल करण लाइ टेक डीप ब्रीथ्स कबा आहिनि माना इहा यॉन ॾियण सां सराउंडिंग खे बि सुस्त कंदा हो चई सघंदा त आयो ने भागो ठीकु आहे बाबा हाणे हिते मां पंहिंजो तव्हांखे ॿुधायां थो त जेको मुंहिंजो इंटरव्यू हुयो यूएस काउंसलेट में त उते छा थियो त उते सिक्योरिटी प्रोसेस ॾाढो ॾुखियो हूंदो आहे यानी तव्हां उन्हनि जी काउंसलेट में वञो था त एयरपोर्ट जी जीअं सिक्योरिटी हूंदी आहे तीअं उनजो सेम साॻियो प्रोसीजर हो बहरहाल उते जेसिताईं पहुतुमि ऐं हुयो कहिड़ो ॾींहुं जुलाई जी 17 तारीख़ ठीकु ठाक गर्मी मां वियुमि रक्षा में 2-3 कैंडिडेट हुआ उहे पंहिंजी पर्सनल कार्स में आया को सिविक मां पिया हलाइनि की कीअं त मूंखे थिए पई त यार मां त हिननि जे अॻियां कुझु बि कोन्ह ही ॻाल्हाइण वारा माण्हू ऐं मां ॻोठां आयो आहियां हिकिड़ो थींदो आहे इम्पैक्ट सो मां जेसिताईं उते पहुतुमि तेसिताईं पगड़जी वियासीं असां सिक्योरिटी मां क्रॉस थींदे थींदे हिते सिक्योरिटी उते ईअं ई जो तव्हांजा पॉकेट ख़ाली हुया तव्हां सभु शयूं सिक्योरिटी में रखी आयो वॉलेट मोबाइल हर शइ ख़ाली पॉकेट तां अंदरि वियासीं असां ठीकु आहे उन खां पोइ उते हिननि जो जेको वेटिंग वारो हुयो एरिया उते असां वेठासीं सभई गॾु वेठासीं जेके बि इंटरव्यू ॾियण आया पोइ मैगज़ीन पियो जेको मूं खयो हक़ीक़त ॿुधायां पढ़ियो कोन हुयो तस्वीरूं पियो ॾिसां बिकॉज़ मां पाण खे इंगेज करणु पियो चाहियां जेकॾहिं मां चुप करे विया हा
इहा जेका एंग्जाइटी उहा वधंदी वञे ठीकु आहे ऐं बदकिस्मती सां इंटरव्यू कॉल जेका थी उहा पहिरियों मुंहिंजो नालो आयो हिकिड़ो थींदो आहे न यार ही वञे एक्सपीरियंस पुछांसि त मुंहिंजो नालो आयो ऐं मुंहिंजो इंटरव्यू मुंहिंजो ॾाढो सुठो थियो ऐं ॿ क्वेश्चन जेके मूंखे न आया मां ऑनेस्ट हुउमि मां हवाला न कटिया जेको मां कयां थो मां हुनखे ॿुधायो ऑनेस्टी तव्हां छा थो सम्झो कूड़ ॻाल्हाइण सां उन्हनि खे असांखे नथा पकिड़े सघनि जेके इंटरव्यूअर हूंदा आहिनि उहे साइकोलॉजिकल फैक्ट्स पढ़ी वेठा हूंदा आहिनि तव्हांजी अखि ॿुधाईंदी आहे तव्हां कूड़ पिया ॻाल्हायो सच पिया ॻाल्हायो ये मां कंहिं महिल कम्युनिकेशन मॉडल पढ़ाईंदोमांव तव्हां सम्झी वेंदो हिन ते सो बाबा इहो मुंहिंजो एक्सपीरियंस हुयो सो यानी जिथे बि तव्हांखे मिले सो इन शयुनि जो ख्याल रखणो आहे टॉपिक कहिड़ो इंटरव्यू हाणे छा आहे जेकर इंटरव्यूअर सां मिलणो आहे त स्माइल ॾियणी आहे आई कांटेक्ट रखणो आहे उन सां ठीकु आहे स्माइल ॾियणी आहे ऐं आई कांटेक्ट बरकरार रखणो आहे उन खां पोइ छा आहे बाबा तव्हां अचो हिकिड़ो मिनट जेकर असां सिंधियुनि में या बटन दोस्तनि में मुंहिंजनि में बात था कहिड़ा हाल आहिनि पुछनि कहिड़े ही हिकिड़ो मेथड आहे बट ही या घणा हिटियत रखंदा आहिनि हरूभरू इहो न आहे वे दिस इज द ओनली वे ऐं हिते वरी तव्हांखे छा आहे करिणो सैनिटाइजर कोन्हे अथव साफ़ करणा ओके टे सॉरी मज़ाक आहे क्लैपिंग कयो हिन जे लाइ 3 खां 5 सेकंड वेट करणो हैंडशेक करण खां पोइ त हू तव्हांखे पाण ऑफर कंदो वेहण जी या तव्हां या हीअ लॉजिक अथव हुननि जी त 3 सेकंडनि खां पहिरियां ई घणा हथ ॾेई मिलाए कुर्सी फिराए वेही रहंदा तव्हांखे बीहणो जेसि ताईं हू तव्हांखे पाण ऑफर नथा कनि 5 सेकंडनि ताईं नथा ऑफर कनि तव्हां पाण वेही रहो हथ छॾिया अवल मां छॾिया हू छॾींदव यार इंटरव्यू ॾियणो वञिणो आहे रिश्तो न आहे ठीकु आहे सो इंटरव्यू हथ त पाण ई छॾाइजी वेंदो आहे हिकिड़ो एल्फी हणी यको कचड़ी वरी इहा ई ॻाल्हि त घणो शेक न आहे करिणो सिंपल ॾियणो आहे घणो हुनखे स्क्वीज़ बि न आहे करिणो जो हुनखे यानी प्रेडिक्ट बि आहे जी उन सां हथ न आहे मिलाइणो सिंपल ॻाल्हि आहे जे मिलाईंदे त पोइ भूत भॻल ऐं इहे जेके इंटरव्यू वठंदियूं न HR लेवल में वॾी लेवल ते हेॾी हीरी पाईंदियूं आउट ऑफ कंट्री वाला न आहे ही जेको तव्हां सम्झो था न त जेको आहे गर्ल्स आहे बसि मां ईअं हथ मिलाईंदुमि नो इहो मिथ कढी छॾियो ज़हन मां ठीकु आहे बाबा उन खां पोइ मिररिंग ॿुधी आहे करे इहा आई कांटेक्ट त ठीकु आहे बट मिररिंग छा आहे माना हू खिला तो मां खिला एग्जैक्टली तव्हां वीडियो में ॾिसो तव्हां हू खिले पियो त तव्हां खिलियो जेकॾहिं तव्हां हू खिले थो ऐं तव्हां हुनखे स्माइल पास न कई त हू चवंदो यार ही कहिड़े क़िस्म जो इंसान आहे मिसाल तौर असां हुन सां खिली था ॻाल्हायूं ही यानी असांखे रेस्पॉन्स ई कोन थो ॾिए सो मिररिंग जेको हूंदी आहे उहा तव्हां हुनजी कॉपी कंदा आहियो वो करे तो आप खनो हां यानी कुछ सेकंडन जो गैप हूंदा बट उन एनवायरनमेंट में एडजस्ट करणो पवंदो असांखे ठीक है बाबा सो मिररिंग या शे हूंदी उन का पोइ छा आहे बाबा इन जा 3 टाइप्स हूंदा आहिनि बट वो टियों मूं कोन लिखियो आहे सिर्फ मां 2 टाइप्स लिखी आहियां हिकिड़ो टाइप आहे तव्हांजो बॉडी पोस्चरिंग ठीक आहे बॉडी पोस्चरिंग में जेकॾहिं हू तव्हां सां जहिड़े स्टाइल में वेही ॻाल्हाए थो त कोशिशि कयो तव्हां उन स्टाइल में वेहो बिकॉज़ उनखे तव्हां कंफर्ट था ॾियो था अची मूंखां इंटरव्यू कर जे मिसाल तौर तव्हां उते हो वेठो आहे हीअं ई तव्हां करे था वेहो हीअं ही जेको पोस्चर आहे न ही इन जो मतिलबु इहो आहे त मां इनसिक्योर आहियां ही असां छो कंदा आहियूं मोस्टली सी थींदो आहे असांखे सी इनसिक्योर कंदो आहे जंहिंजे करे असां हीअं कंदा आहियूं त इहो जो मतिलबु तव्हां इनसिक्योर आहियो या त तव्हां हीअं करे वेहो इहो बि ग़लति आहे नॉर्मल हथ रखो टेबल ते या पंहिंजे लैप्स ते हथ रखो बसि हिते हिन में हेरे लाइक पड़ो हां बट हेराइणो पवंदो ठीकु आहे कॾहिं कॾहिं हिते जेके जिन खे एक्सपीरियंस न हूंदो अथव न ॻाल्हाइण जो त पोइ उहे या त हीअं कंदा अथव या हीअं कंदा आहिनि माना ख़बर न पवंदी अथनि इहा एंग्ज़ाइटी हूंदी आहे त मां हथ रखां किथे या शो थींदी आहे हा शो थींदी आहे हाणे मूंखे ॾिसो मुंहिंजो एतिरो एक्सपीरियंस थी वियो जो मूंखे हिननि जी ज़रूरत फ़र्क़ु कोन थो पवे या एंग्ज़ाइटी कान घटि थींदा हेॾे तवजो बाबा टॉपिक कहिड़ो आहे टॉपिक कहिड़ो आहे सो मिररिंग में बॉडी पोस्चर ठीक है हुन सां जेको हू करे उन हिसाब सां अहिड़ो बि न आहे करिणो जो सेम हुनजी कॉपी कयो बट हुनजे एनवायरनमेंट में हुनखे कंफर्ट ज़ोन ॾियण जे लाइ असां हुन एनवायरनमेंट में एडजस्ट थींदासीं उन खां पोइ छा आहे वोकल
फॉर एग्जांपल खिले तो उन सां गॾु खिलणो आहे, वोकल में बि असांखे करणो आहे। जेकॾहिं हू तेज़ थो ॻाल्हाए तव्हां सां त उन टोन में तव्हां हुनखे जवाब ॾियो, बिकॉज़ हुनखे आदत हूंदी मूं सां तेज़ वॉइस डाउन न कजो सां मको अगर अगो तेज तो पूछे सवाल था मिररिंग में छा थो चवे बाबा, जेकॾहिं वॉइस हुन जो तेज़ आहे हुनजी, त तव्हांखे उन टोन सां ॻाल्हाइणो आहे, छो जो हू तेज़ तव्हां सां छो थो ॻाल्हाए, घणनि सां ईयर जो मसइलो हूंदो आहे, इन जे लाइ ॻाल्हाईंदो आहे त यार मूं सां ही वापसि तेज़ जवाब ॾिए त जीअं मुंहिंजे कननि ते आवाज़ सही पहुचे। सो इहो मिररिंग में इहा शइ करणी पवंदी तव्हांखे। उन खां पोइ छा आहे बाबा, जेकॾहिं हू सॉफ्टवेयर आहे त सॉफ्टवेयर ॻाल्हाइणो आहे। टॉपिक छा आहे, हाणे बॉडी लैंग्वेज में जेके डूज़ आहिनि एंड डोंट्स आहिनि उहे असां पढ़ंदासीं, उन खां पोइ वाइंड अप कंदासीं। लैंग्वेज ते तव्हां कमु कंदो त तव्हांखे रिलैक्स कंदो ऐं कॉन्फिडेंस बिल्ड कंदो ऐं तव्हांखे हिकिड़े इंटरव्यूअर सां गॾु ईज़ वारे एनवायरनमेंट में तव्हांखे हुते विहारींदो। हाणे बॉडी लैंग्वेज में जेको करणो आहे उहो करणो आहे त शोल्डर रिलैक्स करणा, जीअं ही वेठो आहे ही इंटरव्यू में नथो हली सघे, रिलैक्स पोइते शोल्डर ओपन करे वेहणा आहिनि ऐं नॉर्मल वेहणो आहे। घणा हीअं झुकी वेंदा आहिनि, हिकिड़ो असां में सिंधियुनि में घणो झुकाव जो आदत आहे, हा पोइ बसि पोइ हीअं अॻियां वेही रहंदा आहिनि, बसि अलाह खे मन नौकिरी ठीकु आहे। घणा वरी वधेर के स्टाइल में वेंदा आहिनि, हीअं इहो बि ग़लति आहे। यानी नॉर्मल वेहणो आहे, तव्हांजी जेका बैकबोन आहे उहा सिधी हुजे, बैकबोन में झुकाव न अचे। उन खां पोइ छा आहे बाबा, आर्म्स जी मूवमेंट जेका मूं तव्हांखे ॿुधाई, ऐं उते एंग्जाइटी में इहो न कजो, ठीकु आहे। इहा अनइंटेंशनली थींदी अथव बाबा, मां तव्हांखे इन जे लाइ ॿुधायां थो त जीअं तव्हां इंटरव्यू प्लान कयो त तव्हां प्रैक्टिस कयो इनखे कंट्रोल करण जो। ई शुरू में असां सां बि थिया, हाणे नथा थियनि, असांखे ख़बर कान पवंदी यार किथे रखां हिननि खे, फासिजी विया हिननि मां, यानी असांखे ॻाल्हाइणो आहे, ही छो अची विया, ठीक है। तो हिंद जो जेको हले तो दिस इज अ बॉडी लैंग्वेज, यानी ता हिकड़ो एग्जांपल आयो कि असां को इंटरव्यू थे त असां तहां ले अचो प्रैक्टिस जे लाइ तहां असां इंटरव्यू वठो ऐं असां खे जज कयो त असां ही खामियूं आहिनि को असां मूडे थी सघो था, दोस्त सां इहो प्लान करे सघो था। दोस्त को कोन ॼाणींदो न शयूं जेके तव्हां ॿुधायो था, दोस्त खे इहा ख़बर आहे त ये ट्रेनिंग अटेंड कई आहे हुन, तव्हां त कई आहे, मूं कई आहे, हा त पोइ तव्हां हुनखे पाण खे जज कयो, कोशिश कयो त मिरर में प्रैक्टिस कयो, मिरर सां गॾु प्रैक्टिस कयो, न त कंहिं दोस्त खे या मूं सां ई या कंहिं ॿिए सां, बिकॉज़ टीचर्स वटि थोरो टाइम घटि हूंदा, मे बी टाइम हुजे घणा कोन ॾींदा आहिनि। यानी मां हिकिड़ो एग्जांपल थो ॾियां, TLT ओपन आहे, सां इम्तियाज़ आहे, सां अनीसा आहे, त सभु ख़बर अथव असां हूअं ई सर्विसेस ॾियूं पिया था। अॼु भला केरु आहे जेको फी भरे आयो हुजे हिन इवेंट जी, जॾहिं हिनखे ऑर्गेनाइज करण में पैसा लॻंदा आहिनि, ही मुफ़्त में कोन थींदा आहिनि, सरवर पंहिंजी सर्विसेस ॾींदा आहिनि, वॉलंटियर सर्विसेस आहिनि, यानी ऑलरेडी असां ॾियूं पिया था, पर हिते कोई अहिड़ा बि मिलंदा जेके तव्हांखे डिस्करेज कंदा, मूं टाइम न आहे, सॉरी, रिजेक्शन असां क़बूल कोन कंदा आहियूं, इहा अंदर में दिलि खे लॻंदी आहे, पर जंहिं ॾींहुं तव्हां सिखी वियो रिजेक्शन खे एक्सेप्ट करणु, को मसइलो कोन्हे, इहो न त मूंखे अञा ॿियो वधीक, अच्छा सर साजिद जवाब ॾिनो आहे त सर अनीस आहे बिकॉज़ ही इज वेरी इंटेलिजेंट ऐं ही वधीक मूंखे सखा सम्झाईंदो, त इहो तव्हांजे लाइ बेटरमेंट हूंदी आहे रिजेक्शन एक्चुअली, ठीकु आहे। उहो बट उहो मैसेज उन वक़्तु सम्झ में कोन ईंदो आहे, वक़्त खां पोइ जॾहिं क्रॉस करे ईंदो चवंदो यार सुठो थी वञे माण्हू सां मां कोन मिलियुमि, भलो थी वियो, आई ॻाल्हि सम्झ में बाबा। सॉरी हां ही ना है करणो, ही करणो ना है, या कनन के घणा पकड़ींदा आहिनि, फेस के टच ना है करणो, ये जे ज़हन में रखे छॾियो। हाणे डोंट्स में शयूं असां पढ़ंदासीं, घणा ईंदा आहिनि चेयर के घणो छिकींदा आहिनि या फेराए करे वेहंदा आहिनि, जेका बब पई आहे थोरो छिके तव्हां नॉर्मल वेहो हुते, बिकॉज़ हुन सेटअप ठाहियो तव्हांजे लाइ, ठीकु आहे न। उन खां पोइ मां जेका सर्च कई ऐं उन खां पोइ छा आहे बाबा, जे तव्हां इंटरव्यू में वेंदा आहियो त हुनखे ॾिसण जे बजाए हेॾे होॾे पिया ॾिसंदा आहियो, इहो हेॾे होॾे ॾिसण मैसेज कन्वे थो करे त या त तव्हां हिन पोजीशन में हिन एनवायरनमेंट में फिट न आहियो थिया, या त तव्हां बोर पिया था थियो इंटरव्यू में बोर थो थिए त ही कम में कहिड़ी दिलचस्पी ॾींदो, इहो मैसेज ईंदो अथव, ठीकु आहे बाबा। उन खां पोइ छा आहे, डोंट क्रिएट बैरियर्स। हाणे ही आमो साम्हूं मुंहिंजे वेठो आहे, जेकॾहिं तव्हांखे पाणीअ जो गिलास मिलियो आहे त पाणीअ जो गिलास तव्हां रखियो आहे हिन पासे लेफ्ट वारे पासे, पर जंहिंमहिल तव्हां लेफ्ट वारे पासे खणी ईअं लेफ्ट सां पीअंदो या राइट हैंड सां पीअंदो, पाणी राइट सां पीबो आहे त जेको ही तव्हां हीअं था कयो इहो बैरियर क्रिएट था कयो हुनजे विच में, पाणी खणी वठण वक़्तु ई राइट साइड न रखो, इहे ज़हन में रखी छॾियो, बिकॉज़ नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं कंहिं पढ़ायूं कोन्हनि के फर्स्ट टाइम में बि पढ़ंदा हूंदो, तो इहो इन्हनि शयुनि जो ख़्यालु रखणु घुरिजे असांखे। उन खां पोइ छा आहे बाबा, घणा जेके ईअं जीअं यूमा करे पई, हा
घणा हे टंगल और जी आदत हूंदी आहे आसे पाण ॾकंदा आहिनि पिया ये शइ आहे करणी रखड़ी में हा ठीकु आहे उन खां पोइ डोंट टच योर फेस साॻे वे में तव्हां हुते वेही हीअं कयो अलाए सही लॻणो थो अलाए न पकड़ में हा पकड़ो खणण जे लाइ टिशू हूंदा आहिनि या तव्हां पाण टिशू खणी वञी सघो था बट ही जेको टच करण जो ॾाढो ख़राबु इंप्रेशन ॾींदो आहे हुते उन खां पोइ छा आहे बाबा डोंट प्ले विथ योर हेयर्स ही साॻियूं ॻाल्हियूं थी वयूं घणा वरी न अनइंटेंशनली थींदा आहिनि इहे एंजाइटी में थींदा आहिनि मतलब हो गया ये तव्हांखे ख़बर कान पवंदी आहे तव्हां सम्झो कोन था मिसाल तौर तव्हां इंटरव्यू जे लाइ वियो तव्हां चओ त अच्छा यार ही अलाए छा पुछंदा हाणे इहा एंजाइटी डेवलप थी वई आहे सिराज खे ख़बर ई कान पवंदी त सिराज वारनि खे पकड़े पियो थो कन खे पकड़े पियो थो या हिते खने पियो थो सिराज खे इहा ख़बर ई कान पवंदी इहा अनकॉन्शियसली थींदी आहे एंजाइटी में थींदी आहे प्रैक्टिस कंदो माइंड खे ॿुधाईंदो त मूंखे हुन जे साम्हूं ईअं नाहे करणो त माइंड कोन कंदो ठीकु आहे बाबा लास्ट में टिप्स एंड ट्रिक्स एनर्जी आणणी आहे तव्हांखे लॻे त तव्हां एनर्जेटिक आहियो जंहिं कम लाइ वञो था जंहिं कंपनी खे जॉइन करण वञो था उन खां पोइ फ्रेंडली आई कांटेक्ट हुजे ही तस्वीर मूं साफ़ करे रखी आहे एॾो फ्रेंडली न हुजे आई मां रखी जे करे बिकॉज़ ही साईं इम्तियाज़ जहिड़ो लॻे पियो ही फ्रेंडली आई कांटेक्ट कोन्हे जस्ट फॉर एनर्जाइजर ऐं जोक जे लाइ हुयो सो फ्रेंडली आई कांटेक्ट ऐं नॉर्मल स्माइल हुजे ही हिकिड़ो कैमरा जे सफ़ा बिल्कुलु वेझो आहे उन खां पोइ छा आहे बाबा इंटरव्यू अगे एंड में तव्हांजे चवंदा हूं त नाइस मीटिंग यू इट वाज ग्रेट टू बी विथ यू टू बी विथ दिस कंपनी अहिड़े क़िस्म जा सेंटेंसेस हणणा आहिनि तव्हांखे इहा ख़बर ई कान्हे त इंटरव्यूअर पाण प्रेशर में हूंदो अथव हक़ीक़त जंहिंखे तजुर्बो न हूंदो आहे उहे पाण प्रेशर में हूंदा आहिनि सो आख़िर में इहो कॉन्सिडर तव्हांखे उनखे बि चवणो आहे बिकॉज़ चवंदो त यार हुनखे रियलाइजेशन थींदी आहे यार तारीफ़ करे या किथे न किथे हिनखे बेनिफिट ॾे थींदो आहे न यार मूंखे नंढड़ी मिसाल तौर हिते मूंखे केरु पेन गिफ्ट ॾे इहो किथे न किथे असांखे अपॉर्चुनिटी मिले थी चवंदा यार इन जो कर ॾिसो असां सां पाण इंटरेक्शन रखे थो ठीकु आहे सो इहा शी कंसीडर थींदी अथव दैट्स इट थैंक यू वेरी मच